शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह। लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़्क़। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व शफ़ीइ ज़ुनूबिना व तबीब क़ुलूबिना हबीबिना व हबीब इलाहिल आलमीन मौलाना व मौला थक़लैन जद्दुल हसनैन अबुल क़ासिम व अला अहलि बैतिहिल अत्यबीनल अतहरीन वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियामि यौमिद्दीन। अम्मा बअद। फ़क़द क़ालल्लाहुल हकीम फ़ी मुहकमि किताबिहि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु अअलमु हैसु यजअलु रिसालतह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल आलमीन तमाम मुहिबाने अहल बैत पंहिंजूं बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाए। आमीन। ई साईं मोहब्बत जो इज़हार कयो। अल्लाह साईं जे भी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। पर इहो साईं मूंखे इलाही सातरी टेक कॾहिं मथे खणी वियो। इलाही वॾा लक़ब आहिनि जेके इंसान ॿुधे थो ऐं वरी पंहिंजी ज़ात खे थो ॾिसे त माण्हूअ खे शर्म थो महसूस आहिनि। बुज़ुर्ग जेके इन्हनि लक़बनि जे लाइक़ु आहिनि। असां हिन मक्तब जा नंढड़ा तालिब इल्म आहियूं। अहल बैत अलैहिस्सलाम ये तौफ़ीक़ जेका ॾिनी आहे इंशाअल्लाह असांखे इन जो नजात जो ज़रियो बणाए। बाक़ी साईं जेके सवाल कया त मुंहिंजो ख़्यालु आहे त मूंखां भला जवाब हिन सवालनि जा साईं खे तव्हां ॾींदव इंशाअल्लाह। छा कजे तव्हां ॿुधाइजो साईं खे उनखे छा चइजे न साईं। मकतब मकतब अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंमें तव्हां ऐं असां यकीन जे मक़ाम ते बीठल आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन सय्यदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़बान तां हिन मकतब खे 12 हादी ॿुधी। अव्वल खां आख़िर ताईं ये सब जा सब फातिमा जे बाबे जे मक़ामन जा वारिस हैं। लेकिन इन मकतब में जेका शइ क़ाबिल गौर आहे उहा ई आहे त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे आइम्मा जूं जॾहिं इंसान ज़िंदगी तो पढ़े उन्हनि जा कमालात तो पढ़े उन्हनि जे तर्ज़ ज़िंदगीअ जो मुतालियो तो करे त सरदार 8 लाल विलायत ताईं दुनिया इमामन के हिक ॿी निगाह सां पई ॾिसे ऐं जेके पोयां 4 इमाम गुज़रिया आहिनि काइनात जी शीयत ॾे नज़र ई बदिलजी वई। कल विलादत गुज़री आहे आका मौला सरदार याने लाल विलायत जे अस्करी इमाम जी। अहिड़ा आहिनि जिन ते असांजे मिंबर तां गुफ़्तगू याद थिए ई कोन थी। इन करे तव्हां मामूलन शीयन खां पुछो
तेने मौला अस्करी अलैहिस्सलाम जो फकत नालो याद आए त संजो यारों सरदार हुई या सुभान अल्लाह। बाकी फजाइल भी मौला अली जा, वाह वाह, मसाइब भी करबला जा, इमाम हुसैन जा, सैयदा जा, कुछ अहमा जो शख्सियतों असा जे मकतब में मख्फी रही वही। उन जे मुहिम सबब इहो आहे जो उन्हनि जे मुक़द्दस ज़ात खे पढ़ण जे लाइ असां खे मुताले जी ज़रूरत पवंदी है। इन्हनि हस्तियुनि खे त पढ़ूं त तव्हां नारो ई कोन था हणो। ओ ख़तीब वीचारे खे बि तो महसूस थिए त मजलिस न लॻंदी ऐं मजलिस बि परेशान था थियनि त मौलवी अॼु पढ़ी छा वियो। अलैहिस्सलाम जे दौरन मंझा सख्त तरीन इमामत जो दौर आ। आका मौला यार ही लाल विलायत सख्त तरीन ऐ सभनी इमामन खां घट में घट इमामत जो ज़मान मिलियो सरदार अस्करी इमाम। नंबर 3 वरी इन घट में घट दौर में सभनी इमामन का वधीक कम जी तकाज़ा थियल है यार इमाम जे वजूद। वाह भाई वाह 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 सुभान अल्लाह। इशे काबिल गौर इसो अहल बैत अलैहिस्सलाम तहां है असां ताईं इन मकतब के पहुंचण लाइ छा छा कयो। मां सैयदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमालात पढ़दो आया। अला सिदरतुल मुंतहा ते पहुंचण, मेराज करण, हसनैन के ठाइण, अली अमीर के पंहिंजो दर भराइण, ये सब कम पंहिंजी जाइ। नबी जे लाइ जेको सख्त तरीन कम हुयो उहो इहो त अल्लाह जी डिमांड हुई फातिमा जे बाबे खां त पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे एतिरो त कमाल ते पुॼाए जो आदम खां ईसा ताईं उम्मत जो कोई माण्हू ते न पहुतल हुजे जिते तो जो कलमो पढ़ंदड़ पहुचे। या अल्लाह जी तलब किथा तो ये जुमला चना कुरान तो चना कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तमुहा व तिजारतन तखशौना कसादहा वाह भाई वाह व मसाकिन तरदौनहा। अल्लाह से तो जे मुस्तफा ने च पंहिंजे उम्मत के कलमे पढ़ंदड़न के च वाह भाई खाली के चा चे चवें ताजा बाबा ताजा पुत्र ताजा भावर ताजो सालू ताजा असीं कार ताजो सजो खोबो ताजा कदु कयल माल ताजा भला ठयल घर ताजा वण जा वापार के इनन सभनी का दिल तोड़े मोहम्मद जे दिल हवाले न कयो त पोता कमाल कयो कहिड़ो। मुखे कलमो पढ़ंदड़ मोहम्मद के सूरत सुराड़ो करे मुझी दाढ़ी अच्छी करे छे एक सच्चा दैन सूरत में जा हिकड़ी सूरत दी रहे मुस्तफा जी कमर थी झुकी वने चो एके अल्लाह मुगता है जी डिमांड कई मसालो ही ना हो हुनर को चो त रात जो यार हर का तू पढ़वा सही रात पीड़ी होगा हुने चयो त खुदा जे मुझे ला नमाज पढ़न मसालो ना हो ये डिमांड एड़ी करे थी नहीं त मुके अब
अबू जर के बुझाए देखा मुखे फारस जो रहन सलमान बढ़ाए देखा मुझे उम्मत में समझ आए देखा ये वाला मसालो असांजूं मजलिसूं थी वयूं आहिनि वाह वाह ऐं नारेबाज़ी वाह वाह जियो वाह जो पढ़ी वियो इहो वाह जो पढ़ी वियो के छॾियो इहो त वाह जो पढ़ण वारो आहे न हिते मिंबर ते आयल खां डिमांड आहे त हिननि खे केतिरो बुलंद थो करे जियो वाह 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 सही वाह वाह असुल मरहलो ई आहे ॾुखियाई आहे माशाअल्लाह वाह वाह फातिमा जे बाबो तो चे मुझे सख्त तरीन मरहलो गुजरियो जड़ी अल्लाह मुकाई है डिमांड कई त कलमे पढ़ंदड़ जेके तुंहिंजा आशिक चे बणिया आहिनि इन्हनि खे सफ़र कराए ॾिसां त तुंहिंजी उस्तादी रंग कहिड़ा कहिड़ा उम्मत ठाहिण वाह वाह हुबदार खे मंज़िल तय कराइण रहबर साईं को जुमलो फरमाईंदो अब खामनाई साहब साईं फरमाईंदा मजलिस जा घट में घट 3 हदफ हुजनि अगर इन्हनि 3 हदफनि ते मजलिस हले थी त मजलिस कामयाब आहे वाह उन में हिकिड़ो भी मकसद साईं वाह वाह कोन लिखियो आहे त वाह वाह जाम ते त कामयाब आहे नारा ॾाढा लॻनि त कामयाब आहे कूकू घणियूं थियनि त कामयाब आहे सबसे पहिरियों हदफ हे अबो मोमिन जेका मारिफत खणी कलाक जे मौलवी तुंहिंजे अॻियां वेठा आहिनि एक कलाक माना हितां खणी 500 मोमिन जे कॾहिं त 500 कलाक अहल बैत जे हुबदारनि जा वाह वाह तेर साहब वाह 500 कलाक अलीउन वलीउल्लाह पढ़ंदड़ जा मौली मदद जे हवाले ते आहे अल्लाह अकबर वाह भाई वाह 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 माना हिसाबी कोन थी जिंदगी हो वाह वाह मने मूंखे पुछणी कोन थींदी त हे जो 500 कलाक तोखे अलीअ वारनि जा तुंहिंजे हवाले करे तुंहिंजे आॾो विहारियो ऐं वीचारा कन पई करे तोॾे वेठा पिया ॿुधनि त तूं कयो छा पहिरियों हदफ रबर साईं तो फरमाए साईं तो फरमाए जेके मोमिन अहल बैत जी जेतिरी मारिफत रखी तुंहिंजे अॻियां अची वेठा आहिनि अगर तुंहिंजे कलाक जे मजलिस में इन्हनि जी मारिफत उन सतह खां मथे न वई त पोइ तो मजलिस पढ़ी छॾे वाह 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 छुआया गरीब बाकी नंबर 1 अहल बैत जो जेतिरो इश्क अंदर में हुया तो इन कलाक में को कम अहिड़ो कर जो इन्हनि जे मोहब्बत जी सतह ऐं इश्क जी लेवल थोड़ी वधी वञे हिन हदफ मजालिस जा ख़र्च तो थे शाबाश आहे में चढ़नि पाननि खे ऐं पाननि खां वधीक वरी शाबाश आहे तव्हां ॿुधंदड़नि खे नखरा भी खणनि था मौलविन जा अच्छा हुंदा 2-3 ॼणा होते झेड़ो भी कयूं था पहिरियों मां पढ़ंदुमि अच्छा सब तेज डोड़ंदड़ घोड़े ते चढ़िया था त मूंखे वञणो आहे कोई भी बर्दाश्त कनि था हथ में ॿधनि था वीचारा मानियूं बि खाराइनि था बाबा बस 2 मिनट तव्हांखे वेठी था पढ़ायूं था वाह वाह ये सलाम है इन्हनि खे सरमायो भी ॾियनि था पैसा भी ॾियनि था कलाक जा चाहे एतिरो पैसो बि ॾियूं था कॾहिं कॾहिं त असां वारो ईमान एतिरो लुॾियल आहे जो यो डिमांड था कयूं चवनि था 1000 घटि कयो जिन अचूं ई कोन था मजलिस अल्लाह अकबर उहे सरमायो तो लगे सहमतू तो बर्दाश्त करने मजालिस जाके रुखा जरूर करते हैं मौजूद तेरा हाँ बिस्मिल्लाह सैयदुल अंबिया जे लाए सख्त तरीन मरहलो मुस्तफा मुखे पंहिंजे उम्मत जा माण्हू एतिरा कमाल
माशरे में नबियुनि सभिनी खां बुलंद तूं हुजे त वरी उम्मतुनि में बुलंद तूं जाना जो सफर कराए जो सख्त तरीन मरहलो अच्छा छो सख्त मरहलो हिन सबब जे करे हजरत नूह के 950 साल नबूवत जी उम्र गई इहा घुर न कई वाह 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 जियो 950 साल उम्र तो दे क्लास हला अल्लाह पर मोमिन ठा है कंजो वाह फातिमा जे बाबे के कुल 23 साल नबूवत जी उम्र गई वाह ऐं चेस तो कम एड़ो करे ॾेखार जो 1,24,000 नबियुनि जो उम्र खां तू वधीक कर वाह 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 अजीब ना उम्र दियोस कुल 23 साल नबूवत जी माण्हू वरी कहिड़ा ॾिनई जेके जेरियूं जेरियूं थियूं दफनाईंदा अल्लाह अकबर जिनमें एहसास जे नाले का शय न जे मुआशरे में इंसानियत जूं टोटल सिफ़तूं मोल जेके माण्हू उठ जे पाणी पीअण ते 40 क़त्ल कंदा अहिड़नि किरियल माण्हुनि मां फातिमा जे बाबे खां तक़ाज़ा अलाह कहिड़ी थो करे इतां इन्हनि माण्हुनि खे खण ऐं एतिरी बुलंदीअ ते पुॼाए ॾेखार जो माशर जे मैदान में मां अलाह नाज़ कयां त मोहम्मद मुंहिंजो ठहियल हुयो या ये सख्तिया इन सख्ती रे तो इशारो ॾियां हिकिड़ो आका मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुरसल आदम जे दुनिया छॾण खां बाद 30 साल अरसो मिलियो ठीक है मुझे मौला के हुकूमत ते वेहण न ॾिनन पर इमाम त हुयो इमामत को कुर्सी सा चुबड़ियल है न कुर्सी मिले या न मिले इमाम बेशक मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भी जाम उम्र मुबारक मिली हर इमाम जे इमामत जो जब ऐलान पियो थे त इमाम जी 35 साल उम्र मुबारक गुज़री चुकी दुनिया उन्हनि जी तहज्जुद ॾिसी वेठी दुनिया उन्हनि जा जिहाद ॾिसी वेठी दुनिया उन्हनि खे मैदान में ॾिसी वेठी दुनिया उन्हनि जा कमालात ॾिसी वेठी लिहाज़ा दुनिया समझी पई वञे त तजुर्बेकार आहे इहो इमामत जो वाक़ु संभाले सघे थो लेकिन इमामत पहिरियों रुख मोड़ियो 8 इमामनि खां बाद जॾहिं मौला इमाम मोहम्मद तकीअ जे सिर ते इमामत जो ताज आयो त मौला जी कुल उम्र ई 8 साल 8 सालनि जे ॿार खे दुनिया कुझु कंदे ॾिठो ई कोन हो हाणे इन 8 सालनि जे ज़ाहिरी ॿार जे उम्र मां माण्हुनि जी उम्मीद ओतिरी त जेके कम मौला अली कंदो छो जो हे बि इमाम आहे त हे बि उहे ई सभु करे ॾेखारे जेके अली जहिड़ो इमाम कंदो हितां रुख मुड़ियो शियत जो दुनिया मौला अली के इमाम पे कबूल करे सब का पहला तजर्बेकार जंगजू बहादुर मैदान जो मुर्शिद सी करे लेकिन जब मौला मोहम्मद तकीअ जो दौर आयो तो दुनिया जी निगाह बदलजी वई दुनिया जो न हे तजुर्बन जे करे इमाम न थींदा आहिनि लगे तो त हे इमाम थींदा ई खिलकत खां आहिनि न त 8 सालनि जे ॿार जो तजुर्बो कहिड़ो हयातिया मरहबा बाबा दे बुलंदतर सलवा इशू पे पड़े ये पोया चार ही मासूम है मौला इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शहादत ज़ाहिरन 25 सालन जी उम्र में
अमीरुल मोमिनीन मुस्तफा का बाद 30 साल इमामत जूं वाकू संभाले रखियो है। मौला इमाम मोहम्मद तकी जी टोटल उम्री विलादत का शहादत आई 25 साल। मौला इमाम अली नकी अलैहिस्सलातु वस्सलाम की शहादत से टोटल उम्र 32 का 34 साल अख्तलाफ फरमाया। मौला अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम 28 सालन में दुनिया में छड़े विया शहीद थी विया। पोयन मासूमीन के उम्र मुबारक थोड़ी मिली है। ऐ कम वरी अॻियनि इमामनि खां वधीक घुरिया वाह 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 वाह। इन्हीं टोटल मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम में आका मौला अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम के इमामत जो जेको पीरियड मिलियो आहे वो कुल 6 साल। वाह सही बात। टोटल वाह सही बात। 6 साल इमामत जो अरसो तो मिले। ऐं कम जी डिमांड ई आहे त तूं मोहम्मद जो वारिस वाह 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 सही वाह जो करे था उम्र 6 साल है। वारिस मोहम्मद। अब 6 साल भी केड़े हालात में तारीख पढ़ी सो 6 साल के नंढे इमामत जे अरसे में बनी अब्बास जा हाकिम बदलिया। रे बादशाह मौला अस्करी जे 6 सालन जे इमामत में तब्दील थिया। इतना छा था समझो त यानी हुकूमत ऐं कुर्सीअ ते खुद शाही खानदान में एतिरो झेड़ो जो पीउ पुट के हलण कोन पियो ॾे, पुट पीउ के हलण कोन पियो ॾे। 1.5 साल हुकूमत कई तई चई ॾियारियोसि ज़हर त मां विया। जिते तख्त ते एॾो झेड़ो जो 6 सालन में 3 हाकिम बदलजा। उते मौला अस्करी के इमामत जो कुल अरसो 6 साल ॾेई करे ऐं अल्लाह से डिमांड कहिड़ी कहिड़ी थो करे। मौला अस्करी अलैहिस्सलाम जो दौर ॿियनि अइमा खां इलाही तब्दील आहे, इलाही बदिलिया। 6 सालन मां जेकर इमाम जी नज़रबंदी ऐं क़ैद कटिया त 3 साल का अस्करी इमाम रहियो ज़िंदान में। इमामत जे 6 सालन में बाकी घणा बचा कुल 3 साल। ये 3 साल में अस्करी इमाम जा गुज़रिया हिन छावणीअ जे अंदर। लक़ब भी अस्करी ने करे था। अस्करी मां अस्कर मां निकल ज़बान अरबी में मां अस्कर या अस्कर चइबो आहे लश्कर ऐं छावणीअ जे। अस्करी न करे चवंदा जो मुझे मौला विलादत खां वठी शहादत ताईं हर सोई मुझे इमाम इन्हनि हाकिमनि जे फौजनि जे मरकज़ ऐं छावणीअ में गुज़ारियो ताकि सॼो ॾींहुं इन्हनि हाकिमनि ऐं फौजी जर्नलनि जे नज़र में हुजे त चुरपुर छा थो करे पियो। वाह वाह। अस्करी कभी न करे। ये सामिरा उन दौर में अब्बासी हुकूमत जे छावणी छावनी में मौला अली नकी मौला अस्करी जन रहा। 3 साल कुल्लू अरसो इमामत जो 6 साल में 3 साल से जिंदा 3 साल मौला जो अरसो ओए 3 साल भी छावनी जे अंदर हाय हाय वाह सही वाह। तकाज़ो केड़ी त सलाह जो घुर्ज केड़ी तस पेरी घुर्ज तस्वीर वक्त बजे हाथीए इमाम ज़माना जी हिफाजत करे देखा। वाह 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 भाई वाह। अच्छा था समझो था इमाम ज़माना जी विलादत को एडो आसान मरहलो हो जा। फिरौन के रुगो काहिनन मिस्र जन बुधायो त मिस्र में एकरो मूसा जमंदो वो तो जे तख्त के कल्टी कंदो। 70,000 बार ज़िबह कराया है।
त इहो मूसा न ॼमी, इहो मूसा न ॼमी। जेके जेके तौर वारियूं उमेदवारियूं मायूं हूं उन्हनि ते हिन जूं दायूं जासूसूं। जंहिं बि माईअ जी घर में विलादत पई ॿार जी थिए त उते फिरौन जी जासूस वेठी। जंहिंजे घर में पुट पियो ॼमे फिरौन खे ख़बर पई पए फौजी अची पिया वञनि, पुट ज़िबा पियो थी वञे। 70,000 बार कत्ल कयो वियो बनी इसराइल जो त किथे मूसा न ॼमे। जियो 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 मूसा खे रुगो हिकिड़े मिस्र जे फिरौन जो तख़्त कल्टी करणो हो। हर कलमे पढ़ंदड़ फातिमा जे बाबे जे ज़बान खां वठी ॿुधंदो पियो अचे त महदी ईंदो त काइनात जा कुल फिरौन ज़ालिम थींदा। वाह 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 जियो बराबर हक मंजू निंड्रू फिटल फिटलान वाह वाह जियो तव्हां छा था सम्झो त हिन इमाम जी विलादत त बसि ईअं आसानी नथी हो माना पहिरों ई न हूंदो कि मौला अली नकी अलैहि सलाम खां वठी हिननि सरदारनि खे फौजी छावणीअ में रखियनि छो हिकिड़ो राज़ इहो वाह भाई त एॾणी था पिया चवनि मौला अली नकी ॾह हुआ अस्करी 11 हुआ 12 हुई हिननि मां ई अचणो इन्हनि करे ई फौजी छावणीअ में रखियो त नज़र रखो त हिननि जे घर में केॾी महिल थी विलादत थिए जासूसनि जी अच वञो ई इन करे त हिन ज़माने जे विलादत खे ई अल्लाह मख्फी करे रखी छॾियो। आख़िरी टाइम ते मौला अस्करी जन जॾहिं फरमाईंदा सन हकीमा खातून खे त पुफीअ मां वञो अॼु मुंहिंजे घर में आख़िरी हुजत अचणी आहे त घर में पुफी थी चए मुंहिंजा लाल ॿार जा त आसार ई कोन निके कीअं थो चए मां तव्हां वञो वक़्तु ईंदो महदी अची वियो। इमाम जे विलादत खे अल्लाह मासूम जे पुफीअ खां बि लिकायूं वेठो। तव्हां छा था सम्झो त इहो हाकिम माना ग़ुलामी न हूंदा। सभ खां पहिरियों कम अस्करी इमाम इन हुज्जत जी हिफ़ाज़त वो किथे रही करे कि फौजन जे घर में रही करे। अजीब हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा वॾा वस कया मूसा खे बचाइण पर मूसा फितरत जे करे जो रुनो त गलीअ में आवाज़ पहुतो त हिन घर में ॿार मां परेशान थी वई। हाणे हाणे फौजी ईंदा हाणे काॾे वेंदमि अल्लाह ते फरमाया चुप करे थञ ॾेस अने उते थञ ॾेस व इन खिफ्ते जे ड्रिजे थी ऐं दिलि सुकून न थी वठई फल्क़ी फिल यम खण वञी समुंड में उछलाए बिना सनुरादूहु अलैका असां ज़ामिन आहियूं हिफ़ाज़त बि असां कंदासीं तुंहिंजे हंज में वापसि बि असां उते अल्लाह इनवाल थी वियो मूसा समुंड जे हवाले थी वियो। कुर्बान वञा मां अस्करी इमाम जे इज़तुनि तां जंहिं न महदी समुंड जे हवाले कयो न कमीन खे ॾिसण ॾिनो घर में पालींदो बि रहियो ऐं आंच बि अचण न ॾिनो ऐं इत्मीनान जो बि कमाल आहे जो कॾहिं ख़ौफ़ थियुसि ई कोन जो अल्लाह चएसि जे ड्रिजे तो त खणी समुंड में उछलाए पहिरीं ज़िमेदारी मौला अस्करी हुज्जत वक़्त जी हिफ़ाज़त। नंबर 2 अस्करी इमाम जो जेको सख़्त तरीन मरहलो हो त शीअन खे इन बार इमाम सां मिलणो ई कोन मुलाक़ात थियणी कोन्हे जो ज़िमेदारी इनखे मख़फ़ी रखण जी इनखे बचाए रखण जी। अच्छा मिलूं न इमाम ॾिसूं न त इमामत जे अक़ीदे ते बिहूं कीअं। वाह वाह जिन मौला अलीअ खां वठी हर इमाम खां पोइ पुछो साईं तव्हां जो वञो था त पोइ पोयों हुज्जत कंहिंजे दर ते वञूं चई हसन हुज्जत अथव हसन मौला पियो वञे काॾे वञूं चई इमाम हुसैन अथव। हाणे अस्करी मौला वटि विया शिया जन मौला तव्हां जो वञो त काॾे वञूं चई इमाम बि न ॾिसंदव मिलंदव बि न ऐं शियो बि रहणो अथव जीअं यारहं ते अक़ीदो रखंदो।
आसान मरहला ना आहिनि। नंबर 3 मौला इमाम सां बि न मिलंदासीं, मुलाकात भी न थींदी, खुद दीन जा मसाला रोज जो फासंदा दे त काॾे हलन। वाह 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 कौन पूछो ए आया ना अॼुकल्ह नई संगत असां वटि। जोर शोर तकलीद हराम आ, यो कुछ ते धंधे वञण हराम आ। मरहबा खुदा काॾे था वञो कि असां इमाम ज़माना जे तकलीद में आहियूं। वाह को हिकिड़ो त मूंखे मोतबर खणी अचे ॾेखारियो जंहिंजे नसुलनि में कंहिंसां महदी मिलियो हुजे। को हिकिड़ो मरहबा जेके जेके दावेदार आहिनि त असां इमाम जी तकलीद में आहियूं, डायरेक्ट मसला असांजा इमाम तो हल करे। को हिकिड़ो नसुल में को बाबो ॾाढो पढ़ ॾाढो जंहिंसां को इमाम मिलियो हुजे। यो वरी मिसालूं वेठा असांखे ॾींदा पढ़ाईंदा वेही चई शैतान जेका तो ग़ैब में रही करे गुमराही करे थो या न? चई हा करे थो, बिल्कुलु करे थो गुमराही। पोइ चई इमाम बाक़ी हिदायत नथो करे, इमाम बि हिदायत करे थो। इन करे इनकार कोन्हे त इमाम हिदायत नथो करे। पोइ जे ग़ैब मां ई रहाए करे अलाह खे हिदायतूं करणियूं हुयूं त पोइ यार अकुल छाजे लाइ कराया। पोइ ग़ैब वारी हिदायत ॿी थींदी आहे, उन हिदायत जा उसूल अलॻि आहिनि। पर मूं वटि टाइम कोन्हे जो कलाक मां सभु शयूं ते पढ़ी वञे। मसाला ईजाद थींदा काॾे वञूं? मरहबा सलवात त पढ़ो बुलंदा ये मजलिस में बुजुर्ग ईंदा वेंदा पया। जेको इमाम रहायो ई फौजन जे छावणीअ में वियो ईंदड़ हुज्जत ज़माने में ज़ाहिरी मेल मुलाकात खाई दूर इहो इमाम शियत खे कीअं महफ़ूज़ करे? वरी जल मौला जा बड़ी ॾिसो वध में मकतबे तशरीह में बार हनी इमामनी जेतिरो वकालत जो सिलसिलो हक़ मौला अस्करी फैलायो एतिरो सिलसिलो कहीं इमाम न फैलायो। मौला हर वॾे वॾे शहर में हिकिड़ो पंहिंजो वकील मुक़रर करे छॾियो। जिथां बि शियनि सां मसइलो थिए तव्हां आम सां मुलाक़ात नथा करे सघो, छावणीअ में ईंदव दुनिया खे ख़बर पवंदी तव्हां असांजा उबतार मारिया वेंदव। असां तव्हांखे हरूभरू मुफ़्त में मारजण बि कोन था ॾिसणु चाहियूं, इन करे असां सां न मिलो, फलाणे सां वञी मिलो। पोइ मौला उहा मसइला कीअं हल कंदो? अस्करी इमाम फरमायो उहो मुंहिंजो ज़िम्मो आहे, मां हुन ताईं कीअं थो पुॼां, उहो मूं ताईं कीअं थो पुॼे। तुंहिंजी ज़िमेदारी आहे त तूं ग़ैबत लाइ तयारु थी असांजे वक़्त लटे वञणु शुरू कर। असांजे वकीलनि ॾे वञणु शुरू कर। माशाअल्लाह मौला तव्हां वकीलनि ते कीअं पुॼंदव? मौला फरमायो उहो मुंहिंजो कमु आहे। मौला तव्हां कीअं कंदव इहो कमु? मौला फरमायो मां हुज्जत आहियां। दुनिया सॼी काइनात जा रस्ता बंद करे छॾे, ख़ुदा जो रस्तो कोई बंद थोरो ई थो करे सघे। क़ुरान तो फरमाए मैं यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रज। क़ुरान तो फरमाए जेकॾहिं तूं परहेज़गार बणिजी पए न मां अल्लाह जो तोसां वाइदो आहे त तुंहिंजूं बंदि खिड़कियूं मां खोली खोली कमाल जूं तो खोले साईं।
वो हजरत याकूब अलैहिस्सलाम 36 का 40 साल रोई 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 वो बियद्दत ऐनाहु फहुव कज़ीम अखियों सफेद थी वैसे नूर हलियो वैसे को के कोई साइंस मेडिकल इलाज न पई करे खाली तो जे तू रुगो मुझे इश्क ते कायम रह मत 40 सालन जा मसला रुगो हिकड़े पहिरियां घुमाइण सां हल इमाम जे लाइ बि का घिटी बंद थींदी आहे छा वाह 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 सेवा मन मोहम्मद आले मोहम्मद बुलंद कर सलवा इमाम जे लाइ बि का घिटी बंद थींदी आहे छा मौला अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे वकीलनि ताईं पहुचण ऐं इन्हनि वकीलनि खे पाण ताईं पहुचाइण जो नेटवर्क ठाहियो खुरासान में मिसाल के तौर पे 10 शहर पिया अचनि कुछ अफगानिस्तान जा कुछ ईरान जा ये खुरासान इलाइक़ो पूरो जहिड़ो कि हिन दौर में चइजे त सिंध पोइ सिंध में घणा शहर आहिनि हिकिड़ो इलाइक़ो मौला मुक़रर कयो खुरासान में असांजो वकील फलाणो शिया सभु ॾे वञो कोला नंढा नंढा शहर ते नंढनि नंढनि शहरनि में उहो वकील पाण वकील ठाहींदो कुछ के सॼे सूबे में नथा हेॾे होॾे वञी सघो पंहिंजे शहर जे वकीलनि में पंहिंजा मसाइल पुॼायो पंहिंजा सुवाल पुॼायो उहो वेंदो खुरासान जे वकील वटि पंहिंजा सुवाल पुॼाईंदो खुरासान वारे वकील वटि असां पाण पहुचंदासीं इन्हनि में 2 मरहला तारीख़ मां तव्हांखे कढी थो ॾियां ॾिसो इमामत जा कम इन छावणीअ में आम तौर ते कोई भी मौला जो वकील बणजी पाण खे शियो सॾराए इमामत न पियो अची सघे जंहिंजी बि ख़बर पई पवनि त हे हुबदार अहल बैत आहे माराए पिया छॾनि हथा हिकिड़े ॾींहुं मौला खे हाकिमियत जे दरबार में पिया वठी वञनि इर्द गिर्द जे शियनि इहो मौला खे जो 2-3 सालनि खां न ॾिठो त हुननि खे ख़बर पई त मौला वेंदो बाज़ार में गुज़री हाकिम जे दरबार में त हुननि रातो राति पंहिंजो इरादो कयो त असां वञी था गलीअ में पियूं पासनि ऐं ओसनि सां उतां इमाम गुज़रंदो त मौला दीदार बि कंदासीं मौला जो हथ बि चुमी वठंदासीं इमाम रातो राति पंहिंजे ग़ुलाम जे ज़रिए पैगाम पुॼाए छॾियो ख़बरदार सुभाणे कोई बि मूंखे हथ ॾियण न अचे हथ ॾींदव त मारिया वेंदव हू मुंहिंजी दिलि खां बर्दाश्त नथो थिए त मुंहिंजा हुबदार ईअं मारिया माशाअल्लाह सही वाह वाह कहता हिफाजत कर अड़न हालात में तीन की फैल जे हिकड़े वडे इल्मी वकील के जेके सचो त उन दौर में चौस त मुजतहिद जेको डायरेक्ट इमाम खां इल्म पियो वठे मौलाना जी ड्यूटी आई अच्छा उन टाइम ते को हियां बाज़ारूं हेॾियूं वॾियूं थोरी हुयूं ठहियल तव्हांखे ख्वाजा पुल खां हेठि लो त बि 10 दुकान था मिलनि मनियार जा जंहिं वटि जेको गिह जा टीन भरिया पिया पुराने दौर में को एडी वडी मार्केटिंग किथे ही इहो हिकु त गिह हलंदा इहे जानवरनि वारा मखण मां ठहंदो देसी गिह हे डालडा वग़ैरह काथे हो पोइ इहो जेको देसी गिह ठहंदो इहो खणी ऐं हमरा ईंदा मार्केटुनि में ऐलान कंदा वतंदा त बाबा गिह वारो अची वियो मौला इन जेके पाण तरबियत करे इमाम जेके डायरेक्ट इल्म पियो ॾे मौला उन जी ड्यूटी आई त तूं अॼु खां वठी गिह खपाईंदड़ बणिजी वञ अच्छा मौला पोइ मौला फरमाइस तुंहिंजे गिह खे मशहूर करण असांजी ज़मानत आहे असां तुंहिंजे गिह जो अहिड़ो मशहूर कंदासीं त सॼी दुनिया चवंदी गिह वठणो ई न खाऊं पोइ तूं इहो गिह खणी छावणीअ में ईंदो कर वॾा वॾा फौजी जर्नल कर्नल ये सब दर ते इंतजार में पिया त फलाणो अचे त गिह उन खां वठूं पोइ जॾहिं इहो गुज़र थी मुंहिंजे गलीअ मां त इहो इन्हनि खे गिह जे बहाने हिकिड़ो गिह जो दॿो मूं ॾे बि खणी अचिजां उन में मुंहिंजे सभु शीयनि जा सुवाल विझूं अचिजां उहो जॾहिं दॿो मूं वटि अचे त मां पाण उन्हनि जा जवाब लिखी तुंहिंजे हवाले कंदुमि वरी तूं गिह बणिजंदड़ इहो वापसि खणी मुंहिंजे शीयनि ताईं वञी मसाला पुॼाए वाह 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 वाह
इमामत तुझे मुझे दीन जी हिफाजत केतरी सख्ती असां कई आहे मन सजी सजी रात इबादतों कंदड़न के गेहूं खपाईंदड़ बनायो वाह वाह हे अज मवाली जेके सुल्फिया मां जान को न छड़ाए सगन हे ता जन असां इमाम ज़माना सा मिलो मरावा हिकड़े के मुझे इमाम ड्यूटी लगाई तो तू काठर बणजी उन्हें दौरे में को केस तो रही हुंदी बोला छा क्या चयो जंग में काठियूं गॾु करे भरी बधी ईंदो करे ते को काठियूं तुझो सुकल हूंदियूं बाक़ी तुझे काठियुनि में बरकत विझणो असांजो कमु मौलाना पंहिंजे वकीलनि खे शोहरत का अहिड़ी ॾियारी जो ये जर्नल बि अठ ॾींहं तड़पंदा त न ओ गेहूं खपाइण जॾहिं फलाणो अचे त वठणो रुॻो हूंदे काहे इहो इंतज़ार हूंदो ऐं उहो जेको गेहूं खपाइण ईंदो उहो हूंदो ई मौला अस्करीअ जो वकील वो जेको काठियुनि जूं भरियूं खणी ईंदो उहो हूंदो ई मौला जे तरफ़ां शीयन जा मसाला हल कंदड़ आलिम हता के बाद रवायत होता है कि मौलाना के कुछ मानने के तो चाहिए होता है ये जेका लकड़ी थी ना मौला फरमाई होता है इन लकड़न के बीच में जो पास होए ने के कोरे सुराख कंदा कर वो ये शीयन जा जेके भी सवाल आहिनि या जेके मूंखे शीयन जे मसाइलनि जा जवाब ॾियणा आहिनि तो ये लकड़ियुनि जो सोराख में अंदर विझी छॾींदा त ॿाहिरां लकड़ीअ जी लकड़ी आहे कंहिंखे कल्ह बि न पवे ऐं कुझु लकड़ियूं तूं वापसि खयूं हलियो वञा बाबा अॼु खपी न सघी वरी ॿीहर खपाईंदा कीअं पहुती आहे शरीयत तो ताईं मूं ताईं ख़ुदा कंहिं पहुचाई टे कम इमाम अस्करी कमाल इमाम ज़माना जी हिफाज़त वकालत जो सिस्टम ताकि दीन मुअत्तल न थिए जेकॾहिं इमाम सां मेल मुलाक़ात जा ताल्लुक टुटी वञनि त घटि में घटि असांजो शियो शरीयत खां ॿाहिरि न रहिजी वञे दीन में ते टियों मसलो मौला अस्करी जे लाइ जेको तमामु ॾुखियो मसलो वो मौला जो शीयन के इन अक़ीदे ते कायम रखण त भले नस्ल पोयां ईंदव जेके वक़्त जो इमाम ॾिसी न सघंदा पर इन शीए ऐं अलीअ जे दौर जे शीए में फ़र्क़ु न थियणु घुरिजे दामादीअ जे मुतालिक़ केतिरा यकीन कयो उन जे लाइ मौला छा कंदो के मखसूस माण्हू के कोई हिकिड़ो ईरान खां कोई हिकिड़ो मदीने खां ये ईंदा त मौला ऐशा से इमामत जे ज़रिए इन्हनि जे लाइ राह हमवार कंदो त ये अस्करी इमाम जे करे ताईं पुॼनि मौला हिकिड़ो ग़ुलाम पालियो बचपन खां वठी उन ग़ुलाम खे मौला एतिरो आलिम बणाए छॾियो जो माण्हुनि खे ख़बर ई रहे मौला अस्करी जो ग़ुलाम आहे पर मौला अस्करी उन ग़ुलाम जे ज़रिए शीयन जे फिक़्ह जा मसाला फैलाईंदो वञे कोई जेका मखसूस माण्हू ऐं जॾहिं इमाम जे ज़रिए मां माहौल ठाहे उहो मौला दर ते पुॼनि पोइ मौला खे उन्हनि खे घर पंहिंजे आंगण में घुराए पोइ इहे जॾहिं मौला खां कॾहिं कॾहिं इहो पुछी वठनि मौला तव्हां खां पोइ छा कंदा त मौला इमाम ज़माना खे घुराईंदा मुंहिंजा लाल 5 मिंट अचु त आगा मौला साहिब ज़मान ईंदा उन नंढड़ी मौला अस्करी अलैहिस्सलाम मौला ज़माना जी उमिरि मुबारक 3-4 साल जियां अचनि हिकिड़ो ज़ाहिरी उमिरि में ॿार क़दम खणंदो जीअं नूरानी हस्ती अचे मौला अस्करी हुननि खे फरमाए त हे मूंखां पोइ तव्हांजी हुजत आहे मौला पोइ हीउ त ॿार आहे मौला फरमाए जेको सुवाल मूं ॾे खणी आयो इहो हिन खां पुछो ओड़ो ई जवाबु ॾींदव जहिड़ो मां तव्हांखे ॾींदो इहो उन्हनि एतमाद वारनि माण्हुनि जी इमाम ज़माना सां मुलाक़ात कराईंदा त पंहिंजे इलाइक़नि वारनि खे ॾसियो त असांजी हुजत मौजूद आहे इन इमाम के इत्ते
जे घर वारे ज़िंदा न ज़हर था तो जॾहिं मौला वटि लश्कर कोन्हे, जॾहिं मौला मैदान में कोन्हे, जॾहिं मौला विढ़े कोन थो, 6 साल जे माण्हू खे क़ैद कई वेठा आहिनि फ़ौजनि जे छावणीअ में, उन मां ख़ौफ़ कहिड़ो आहे जो उन खे ज़हर था। ये ॻाल्हियूं तव्हां सां ताईं पहुची न सघियूं, वरना वक़्त जे हाकिमनि खे जेतिरो हिन तहजुद गुज़ार इमाम मां ख़ौफ़ हो, एतिरो त दुनिया जे लुचनि मां बि कोन टिकंदा। ख़बर आंदे छा था कनि, तलवार बि नथा खणनि, पर कम एॾो वॾो कमाल जो था कनि जो उन्हनि खे राति राति जी निंड न ईंदी त जेसिताईं इहो ज़िंदा आहे असांजा सुकून ख़तम थियल आहे। ऐं वो ज़हर जॾहिं इमाम खे असर थो करे, ज़हर जे मौत में हिकिड़ी शइ जेका तबीबन ऐं हकीमनि लिखी आहे त जंहिंजो जिगर ज़हर जे करे टुटे इन खे मौत महिल उञ ॾाढी लॻंदी। बजुल्ला मसाइल वेठो असां पढ़ण जे लाइ तबरुक कनि। और रात जो अखमुल असगर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके वजूद अतहर जी व कैफियत बदल जेती उन ज़हर जे शिद्दत जे ज़मीन ते तड़पन तड़पी तड़पी मुझे मौला जन आखिरी टाइम तो अचे ताक़मुल इमाम ज़माना के सब था कन मुझे लाल तुझे बाबे के उन्या ॾाढो सफ़ा महदी पुत्र मुझे जिगर जा टुकड़ा बाहर था अचे और इन उम्र में इमाम ज़माना जन अचन था पंहिंजे उन हुजरा ग़ैबत मां निकिरी। ये 5 सालन जो मौला 28 सालन जे पंहिंजे जवान बाबे जो सर पंहिंजे हंज में थो रखे। पाणीअ जो हिकिड़ो प्यालो थो भरे मुंहिंजो इमाम जॾहिं अस्कर इमाम जे हवाले थो करे त मुंहिंजे मौला जे हथनि में एतिरी तवानाई कोन्हे जो इमाम उहो प्यालो झले सघे। अखियूं वसण थो पयूं इमाम ज़माने रोंदड़ अखियुनि सां ऐं कंबदड़ हथनि सां पंहिंजे बाबे खे उन प्याले मां चंद ढुक पाणीअ जा था पियारा ऐं इमाम जो रूह पंहिंजे पुट जे हंज में परवाज़ थो करे। जनाज़ो करे पाण त पढ़ाइण अचे ये मौजज़ात जेके बि आहे सब जा सब माण्हू नथो हिम्मत सके जनाज़ो पे बाबे जो पाण त पढ़ाइण अचे पर इमाम रोई जंहिं 5 सालन जी उम्र में 28 सालन जो जवान बाबो तड़पंदे ॾिठो जंहिं पीउ जे जिगर जा टुकड़ा ॾिठा जंहिं कंबदड़ हथनि सां बाबे खे पाणी प्यारे पर जॾहिं इमाम का पुछन मौला 1200 साल खां रत थारो कहिड़े दर्द वारो थारो उलमा पढ़न था इज्जत मेंबर जो कसम मौला पंहिंजे बाबे जो हिकु ई दर्द बयान कयो। रावी पाण सवाल शुरू किया मौला केड़े दर्द फलाने 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 अली अकबर जे बरछी है मौला अब्बास जे बाजू इमाम हुसैन जे कुस जण न जॾहिं रावी सवाल करे करे थको था आखिर में इमाम खाक ते वेठी वियो मौला फरमाए तो अम्मा ज़ैनब जी चादर बारह 100 साल खां जेको इमाम पुठीअ जे चादर लहण ते रत पियो थो रोए मुंहिंजो अकुल कम नथो करे हिन ॿुधी करे 1200 साल रत रुनो आहे हो जेको करबला खां शाम ताईं मां बाज़ार में ॾिसंदो पियो
अल्लाह तो जाने उन सज्जाद मौला जे जिगर जो केड़ो हाल थी वसयअलमु अल्लज़ीना ज़लमू अय्युम तलबी